Assalamualaikum. Gajji, जी Assalamualaikum and a अस्सलाम very good morning everyone. ऐं उम्मीद आहे त सभु ठीकु हूंदव. सुबुह सां जुमे जो ॾींहुं आहे. अॼु 19 जून जी तारीख़ आहे ऐं सुबुह सां मॉर्निंग विद आवाज़ में बाख ऐं मुबशर अव्हांखे हिकिड़ो भलीकार कनि था पंहिंजे ख़ूबसूरत शो में. बिल्कुल नाज़रीन, मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार. अॼु ॾिसो भलारो ॾींहुं छो जो जुमे जो आहे त असां अॼु ब्लैक एंड वाइट वारो सिलसिलो बि तव्हां सां खणी आहियूं. माना असां सोचियोसीं तव्हांखे 90s जे ज़माने में खणी था वञूं. रंगीन टीवी ते तव्हां भाक ऐं मुबशर खे थोरो ब्लैक एंड वाइट शेड में ॾिसी करे 90s जो ज़मानो यादि कयो त ब्लैक एंड वाइट इज अ वंडरफुल कॉन्ट्रास्ट. जिते बि हुजे, कंहिं बि दौर में हुजे, कोई बि ज़मानो हुजे, चाहे 90s जो हुजे या 20s जो हुजे, पर इहो हर हाल में हली वेंदो आहे. यू नो इट्स हिकिड़ो सेविंग तव्हांखे बचाए वेंदो आहे. किथे बि तव्हां वञो त ब्लैक एंड वाइट जी कंट्रास्ट करे वञिबो आहे त माण्हू क़ौमी लिबास बि ब्लैक एंड वाइट आहे. मर्दाना हवाले सां जेके आहिनि उहे पायो वेंदो आहे ऐं इन करे असां कोशिशि कईसीं अॼु तव्हां सां क़ौमी लिबास में पेश अचूं, साम्हूं अचूं तव्हांजे. छो जो पाकिस्तान यकीनन सोभारो थिए थो पियो, पाकिस्तान जी कामयाबियूं असांजे साम्हूं नज़र अचनि पियूं, त असां सोचियो त हाणे तव्हांजी जेका सुबुह आहे उहा एतिरी भली कजे त माना जेकॾहिं तव्हां सुबुह उथी करे थोरो मूड ख़राब बि हुजे त आवाज़ टीवी ॾिसी करे बाक़ाइदा तव्हां फ्रेश थी वञो त यार हे माण्हू किथे हुया, असां त ॻोल्हियो पिया आहिनि हिन खे. बाक़ी छा चवंदो तव्हांजी सुबुह कीअं रही? अॼु भला तव्हां रस्ते ते छा ॾिसी आहियो, छा जाइज़ो वरितो आहे तव्हां? ज़बरदस्त, ॾाढी सुठी सुबुह रही. पर अॼु मूं रस्ते ते हिकिड़ी शइ नोटिस कई त जॾहिं असां सुबुह जे टाइम ते सभु निकिरंदा आहियूं न, असांखे जल्दी हूंदी आहे पहुचण जी ऑफिसिस में सभु, पोइ एॾा हॉर्न वॼंदा आहिनि, कंहिंखे रस्तो न ॾियणु, कोई इंडिकेटर ॾिए थो त उनखे मतिलबु उन खां अॻु में ओवरटेक करणु. त इहो मां सम्झां पई त एॾी जल्दबाज़ी ऐं एॾो मतिलबु कंहिंखे बि वारो न ॾियणु, अगरि असां मतिलबु ॾाढो इहो हिकिड़ी एग्रेसिवनेस शो करे थी. त सुबुह सां इंसान खे सही आहे टाइम ते पहुचण जी जल्दी हूंदी आहे, पर इन खां बहितर इहो आहे त तव्हांखे 10 मिंट पंहिंजो सेफ टाइम रखो. तव्हां 10 मिंट सवेल निकिरी वञो. तॾहिं तव्हांखे ट्रैफिक में कॾहिं किथे ट्रैफिक मिले थी, कॾहिं ईअं हूंदो आहे कंहिंजो टायर पंक्चर थी वेंदो आहे त पुठियां सॼी लाइन जमा थी वेंदी आहे सिर्फ़ु उन हिकिड़ी गाॾीअ जे करे. त इहे इतफ़ाक़ थींदा आहिनि, इन जे करे वरी सभिनी खे देरि पई थींदी आहे. त कंटिन्यूअसली हॉर्न मथां हॉर्न वॼाइण ऐं वरी जेको आहे सो ओवरटेक्स करणु, स्पीड ॾियणु. अच्छा, हिन में वरी ईअं बि हूंदो आहे कंहिंखे को पासो लॻी थो वञे त वरी उते ई रोड ते ई गाॾियूं बंदि करे विढ़नि था पिया. इहो नथा सोचनि त पुठियां वारनि खे बि वञिणो आहे. बाबा तव्हां मतिलबु साइड ते थी विढ़ो, भला तव्हांखे बिल्कुलु ईअं ई आहे. आसरो नथा कनि. हिकु त माण्हुनि में सबर जो दामन छो जो निकिरी वियो आहे नाहे, ऐं असां अक्सर प्रोग्राम में इहो ज़िक्र कंदा आहियूं त बर्दाश्त माण्हुनि में रही आहे. वरी इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे, यानी की असांखे जेकॾहिं कंहिं जॻह ते 9 बजे पहुचणो हूंदो आहे त असां घरां ई 9:40 ते 9:45 8:45 या 8:40 ते 15 मिंट 20 मिंट अॻु में निकिरंदा आहियूं. जॾहिं त असांखे सभिनी खे ख़बर आहे त कराचीअ जी ट्रैफिक जो छा हाल आहे. ॿियो वरी माण्हू एहतियातन बि 10 मिंट अॻु में निकिरी वञे त मतिलबु अगरि पहुची बि वेंदो 10 मिंट जल्दी त इहो त सुठो आहे. माण्हू थोरो रिलैक्स कंदो, वेहंदो. त मतिलबु हिन में को हर्ज न आहे त तव्हांखे अगरि टाइम ते वञिणो आहे त लेट थी वेंदो, पर टाइम ते या उन खां अॻु में नाहे वञिणो. छो जो असांजा रोड रस्ता अहिड़ा आहिनि नाज़रीन, ट्रैफिक बि वॾो जाम हूंदो आहे. एंड इट्स अनप्रेडिक्टेबल. इहो ई सेम रोड आहे जंहिंमें कल्ह अगरि मां 30 मिंटनि में पहुती आहियां त उन सेम रस्ते तां ॿिए ॾींहं ते मूंखे 40 मिंट लॻा. हाणे त ख़ैर रोड वग़ैरह थोरा इंफ्रास्ट्रक्चर असांजो बहितर थी वियो आहे. कुझु पुलूं वग़ैरह ठही वियूं आहिनि. शाहराए भुट्टो बचाए वरितो आहे. बाख त वॾा ईंदी आहे रोज़ानो. तव्हां टैक्स बि ॾियो था भला या मीडिया जो कार्ड ॾिसी बचाव वारो हिसाब किताब कराईंदा? अच्छा, इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, शाहराए भुट्टो ते कोई बि कार्ड नथो हले. चाहे तव्हां गवर्नमेंट एम्प्लॉय आहियो, चाहे मीडिया जा एम्प्लॉय आहियो, तव्हांखे टैक्स ॾियणो आहे लाज़मी. अच्छा, त हे वकील वग़ैरह बि जेके बदमाशी कंदा हुया उनजो बि कोई हाणे उन्हनि खे बि ॾियणो आहे. सो बदमाशी कोशिशि कयो त न कयो, ऐं तव्हांखे रोज़ टैक्स ॾियणो आहे अगरि तव्हां चओ था. सही आहे. सो वरी ईअं हूंदो आहे कॾहिं न कॾहिं त इंसान जी जल्दबाज़ी थी वेंदी आहे न. अक्सर वरी ईअं हूंदो आहे त माण्हू हॉर्न एतिरा वॼाईंदा आहिनि, हुन सां अॻिलो माण्हू कंहिं रोड तां अगरि तव्हां गुज़रो था ऐं हुन रोड ते का हॉस्पिटल आहे, उते को अहिड़ो इदारो आहे, कोई स्कूल आहे, ऐं तव्हां एॾा हॉर्न वॼायो था त उहे उते बि ॿुधजंदा आहिनि. हॉस्पिटल्स में जेके दाख़िल थियल मरीज़ हूंदा आहिनि, ज़ाहिर आहे उहे कंटिन्यूअसली ॿुधनि था त हॉर्न पियो थो अचे, उन्हनि जी निंड डिस्टर्ब थिए थी.
त कोशिशि कयो त जेका नॉइज़ पोल्यूशन आहे इन ते बि कंट्रोल कयो। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, हॉर्न वग़ैरह वॼाइण सां वरी असांजो माहौल बि ॾाढो डिस्टर्ब थींदो आहे, ख़राबु थींदो आहे। हिन सां पॉल्यूशन वग़ैरह बि काफ़ी ईंदी आहे। त माहौलियाती गिदराइण जे वाले जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त स्कूलनि में असांखे निसाब में पढ़ायो वेंदो हुयो त हिन हॉर्न वॼाइण सां माहौल कीअं ख़राबु थींदो आहे, पॉल्यूशन हर क़िस्म जी हूंदी आहे, हिकिड़ी आबो हवा जी हूंदी आहे, ॿी वरी पॉल्यूशन नॉइज़ पॉल्यूशन हूंदी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। सभिनी खे माण्हू कोशिशि करे त न करे त तव्हांजो एनवायरनमेंट जेको आहे सुकून वारो गुज़रंदो। हा, बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। त असां कोशिशि कंदासीं अॼु जे प्रोग्राम में बि अहिड़ा उनवान तव्हां सां डिस्कस कयूं जेके तव्हांखे थोरो फ्रेश ऐं हेल्दी कनि। ऐं हींअर ताईं जी अपडेट इहा आहे त जेको अॼु स्विट्ज़रलैंड में जेको मुआहिदो थियणो हुयो ऐं ॻाल्हियूं थियणियूं हुयूं उहे फ़िलहालु कंहिं वजह सां पोस्टपोन थी वियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि पंहिंजो दौरो फ़िलहालु मुलतवी करे छॾियो आहे। ऐं अॼु सुबुह जेका बैनुल अक़वामी मीडिया पारां ख़बर आई आहे, अमरीकी नायब सदर JD वैंस बि इहो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। त हाणे उन्हनि जो चवणु इहो आहे त हे जेके मुज़ाकरात में वर्चुअल शयूं थी वियूं आहिनि ऑनलाइन तरीक़े सां, त हाणे जेके ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हूंदो उहो बसि ठीकु आहे, ईरान खां अमरीका खां वेही करे असां पाण में डायलॉग करे वठंदासीं। ऐं हींअर ताईं जेको मुआहिदो तइ थियो आहे, जेके बि असां कमिटमेंट्स वग़ैरह कयूं आहिनि, हाणे ॾिसंदासीं विदिन 16 डेज़ हिन जे मथां ईरान केतिरो अमल थो करे, अमरीका केतिरो अमल थो करे। त एक्सपेक्ट हो त अॼु स्विट्ज़रलैंड में बाक़ाइदा वॾी कचहरी लॻंदी, सॼो मीडिया उते ऑलरेडी पहुतल हुयो। चङो थियो मुंहिंजो वीज़ा न लॻो, मां न लॻारायो। तव्हां बाक काफ़ी चओ पिया वञो वञो, ॾिसो मूंखे ख़बर हुई त इहो सिलसिलो थियणो आहे जनेवा में, इन करे जेको आहे बचाव थी वियो। त जॾहिं असांखे का बि प्रेडिक्शन खपंदी मौसम जे हवाले सां या ईंदड़ वक़्तनि जे पॉलिटिकल अवेयरनेस जे हवाले सां त असां मुबशिर खे ऑन कॉल वठंदासीं। इन जी जेके बि प्रेडिक्शन आहिनि उहे सभु सही साबित थियनि। हा, बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। त अॼु असां एजुकेशन जे मथां बि ॻाल्हाईंदासीं। वरी सिंध में पाणी जो मसइलो इलाही ज़्यादा मज़ीद चोट चढ़ी वियो आहे, उनखे बि असां डिस्कस कंदासीं। वरी कुझु ॿिया मसाइल बि तव्हांजे साम्हूं खणी ईंदासीं जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हांजी अखियुनि मां ओझल थी विया आहिनि। ऐं अॼु बुनियादी तौर ते जेको ॾींहुं आहे, छो जो जुमे जो ॾींहुं भलारो ॾींहुं आहे, त जुमे जो ॾींहुं हमेशह तव्हांजे लाइ नयूं उमेदूं सुठियूं उमेदूं खणी ईंदो आहे। वरी ख़ासि करे मुहर्रम उल हराम जो महीनो हुजे ऐं पहिरियों जुमो हुजे, त इन में माण्हू कोशिशि करे ज़्यादा खां ज़्यादा बहितर कमु करे, सुठा कमु करे, नेकियनि वारा कमु करे, सदकनि वारा कमु करे, ताकी तव्हांजी ज़िंदगी आसान थी सघे। जॾहिं बि तव्हां सुबुह जो घरां निकिरो त लाज़मी पंहिंजो सदको ॾेई करे निकिरो ऐं पंहिंजे मथां को दम दुरूद फूके करे निकिरो ताकी सफ़र तव्हांजो पंहिंजे अमड़नि वारा कम जेके आहिनि उहे ई कंदियूं आहिनि। हिन खां वधीक जेको आहे तव्हांजो मदर्स जेके आहिनि असांजो इन्हनि कमनि खां उन्हनि खे उन्हनि में एक्सपर्ट आहिनि हिन कमनि। सो ज़ाहिर आहे, पर छा आहे त इन में ई प्यार आहे, इन में ई कुर्ब आहे। असां अक्सर चवंदा आहियूं त जेके ईस्टर्न मदर्स आहिनि उहे केॾो हसास आहिनि ऐं वॾी वॾी एज थी वञे थी पोइ बि जेको आहे सो दुरूद शरीफ़ फूकनि था पंहिंजे ॿारनि ते, उनजी सलामतीअ जी दुआ कनि था, सदको कढनि था। सो इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि में प्यार ऐं कुर्ब ऐं केयर जेका आहे उहा छुपियल हूंदी आहे, ॻणती छुपियल हूंदी आहे। उहे केयर करण वारा माण्हू वरी जॾहिं न हूंदा आहिनि त असां पोइ उन्हनि खे मिस कंदा आहियूं। त हाणे केरु असां ते दुरूद फूकण वारो न रहियो आहे। सो इन करे बहितर आहे त उन्हनि जी हयाती में अवां उन्हनि जो क़दुरु कयो ऐं उन्हनि सां वक़्तु स्पेंड कयो। सो इन ख़ूबसूरत ॻाल्हि ते साही वठूं था। ब्रेक जो टाइम थी वियो आहे। ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं अहिड़ियूं नयूं नयूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदासीं। बहितरीनु गेस्ट हूंदा असां सां गॾु, उहे बि जॉइन कंदा। किथे न वञो, स्टे ट्यून्ड विद मॉर्निंग विद आवाज़। उन्हनि खे बि पाण सां गॾु इंटरेक्ट करे वरी जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे बि ॿुधाइजे त ॿारनि जी एजुकेशन जे बारे में सिंध में छा कमु थी रहियो आहे, औरतुनि जे हक़ूक़ जे बारे में छा कमु थी रहियो आहे। जीअं त असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम वुमेन एम्पावरमेंट जे मथां बि ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहियूं। त अॼु असां हिन मौज़ू जे मथां ॻाल्हाईंदासीं ऐं हिन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां हिकिड़े वॾे बहितरीन ह्यूमन राइट्स जे हवाले सां एडवोकेसी बि कनि थियूं, पाण शाइरा बि आहिनि, लिखंदियूं बि आहिनि, कॉलम आर्टिकल्स बि लिखनि थियूं। उन खां अलावा
एजुकेशन जी फील्ड में पंहिंजे पाण खे एॾे बहितरीन नमूने कॉन्ट्रीब्यूट कनि थियूं जंहिंजी का मिसाल कान्हे। ऐं असां जूं जेके बि नियाणियूं आहिनि, जेके बि वुमेन एम्पावरमेंट जी मिसाल आहिनि, उन्हनि जी शख़्सियत खे जॾहिं असां डिस्कस कंदा आहियूं त मूंखे हिकिड़ो प्राउड फीलिंग ईंदियूं आहिनि त असांजूं नियाणियूं, असांजूं औरतूं कहिड़े नमूने कमु करे रहियूं आहिनि ऐं माशाअल्लाह केॾो एक्टिव आहिनि। सो पाण जिन असांखे जॉइन कयो आहे कुरतुलैन मुदस्सर, हुननि खे वेलकम कयूं था। ऐं जेको हिननि जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको थर्ड एजुकेशन अलायंस जे हवाले सां कमु कनि थियूं, ॾाढी हिन में नवाण आई आहे ऐं कहिड़ियूं नवाण, कहिड़ी नई शइ, कहिड़े नए अंदाज़ सां कनि थियूं पियूं, वधीक उन्हनि खां पाण पुछंदासीं। वेलकम कयूं था। Thank you so much for coming. कराची इस्लामाबाद से ट्रैवल करके आई हैं, इसीलिए तो हमने कहा कि चलें अब बताएं हमारे नाजरीन को कि इस वक्त करंट एजुकेशन अलायंस किस प्रोजेक्ट के ऊपर काम कर रहा है, ये इदारा कब बनाया गया, क्यों बनाया गया? थर्ड एजुकेशन अलायंस बेसिकली एजुकेशन को फोकस करके काम कर रहा है। हम फोकस करते हैं गर्ल्स एजुकेशन पे और एम्पावर करना चाहते हैं अपनी बच्चियों को ताकि वो तालीम हासिल कर सकें और माशरे में आगे बढ़ सकें। उनका एक आइडिया थे और हमने उनको पेश किया और उसको फॉर्मली लॉन्च किया और उस पर काम किया। अच्छा, थोड़ा आप इंटरप्ट करेंगे क्योंकि थोड़ा सा टेक्निकल इशू आ गया है, आपका माइक शायद सुनाई नहीं दे रहा, लेकिन जब तक हम आपके बारे में अपने ऑडियंस को बता दें तो नाज़रीन ॾिसो, जीअं अक्सर माण्हू कोशिशि कंदो आहे त असां वटि इशूज़ जेके आहिनि उहे हाईलाइट थियनि, पर हुन इशूज़ खे हाईलाइट करण खां पोइ उन माण्हूअ जो अमल छा आहे, उन में तव्हांजो, मुंहिंजो या मुबशर जो या कंहिं बि ॿिए माण्हूअ जो कॉन्ट्रीब्यूशन छा आहे, जॾहिं इहो सवाल ईंदो आहे त उहो सवाल पाण ते ईंदो आहे, पंहिंजी ज़ात ते ईंदो आहे। त अगरि इंसान पाण ई कॉन्ट्रीब्यूट करे, पाण ई उन हिसाब सां कमु करे त ॾाढो असां बहितर नमूने जेको आहे अॻिते पंहिंजे बिल्कुलु इहो आहे। नाज़रीन, ज़माने में खोड़ सारी मुश्किलात ऐं ॾुखियूं शयूं हूंदियूं आहिनि, इंसान जे पंहिंजे मथां आहे त हू पंहिंजी सलाहियतनि सां मुआशरे खे कीअं सर्व थो करे। असां अक्सर औक़ात इहा ॻाल्हि कंदा आहियूं त अलाह साईं हर इंसान खे मुख़्तलिफ़ सलाहियतनि सां ख़ल्क़ कयो आहे ऐं हर इंसान खे इहो ॼाणणु घुरिजे त उनजी जेके सलाहियतूं आहिनि उहे पंहिंजी सलाहियतनि सां मुआशरे खे केतिरो फ़ाइदो ऐं कीअं फ़ाइदो पहुचाए थो सघे। न सिर्फ़ु थर्ड एजुकेशन अलायंस जो इदारो बल्कि इन खां अलावा खोड़ सारा अहिड़ा इदारा सिंध में, पाकिस्तान में मौजूदु आहिनि जेके चिल्ड्रन जे लाइ कमु करे रहिया आहिनि, ॿारनि जे लाइ, उन्हनि जी एजुकेशन जे लाइ, वरी ख़ासि करे ख़वातीन जे लाइ, छो ख़ासि करे सिंध जे अंदरि जेके ख़वातीन आहिनि उन्हनि जे लाइ कमु करण जी इलाही ज़्यादा ज़रूरत आहे। छो जो असां हर ॿिए टे ॾींहं ॾिसंदा आहियूं कॾहिं सिंध में कारोकारीअ वारा मसइला असांजे साम्हूं अचनि था पिया, कॾहिं गैरत जे नाले ते औरतुनि खे जेको आहे उहो तशद्दुद जो निशानो बणायो वेंदो आहे। त इन सभिनी शयुनि खे रोके करे असां हिकिड़ो अहिड़ो पर्सपेक्टिव तव्हांखे ॾियणु चाहियूं था ऐं तव्हांजे साम्हूं ॿुधाइणु चाहियूं था ताकि तव्हांजे इन खां अलावा ॿी हिकिड़ी सिंध आहे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त सिंधी त माना बसि धाड़ियल हूंदा, सिंधी त माना कारोकारी कंदा हूंदा, पर असांजी सिंध में कहिड़ी डेवलपमेंट थी रही आहे, असां दुनिया खे उहो फेस, पंहिंजो डेवलप्ड फेस बि ॾेखारणु चाहियूं था। पर जेके बि मसइला आहिनि उन्हनि मसइलनि जो हल जेको आहे हिन ते ॻाल्हाइणु हिकिड़ो पंहिंजी जाइ ते असां ॻाल्हायूं था, प्रोग्राम्स में डिस्कस कयूं था, पर हल हिन जो तालीम आहे। अवां एजुकेट न कंदा पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजी सिंध में, उहे जेके तव्हांजा बहिराड़ीअ जा घर आहिनि, उहे जेके नौजवान आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि खे जॾहिं तालीम न ॾींदव त उन्हनि में इहो शऊर बि कोन हूंदो ऐं तालीम ऐं शऊर जो हिकिड़ो पाण में ॾाढो स्ट्रॉन्ग कनेक्शन हूंदो आहे। तव्हां अक्सर कोशिशि कंदा आहियो त जॾहिं तव्हां अक्सर अब्रॉड मां जॾहिं कोई माण्हू पढ़ी ईंदो आहे त उहो जॾहिं हिते ईंदो आहे त उनखे हितां जो निज़ाम हिकिड़ो ॾाढो डिस्टर्ब नज़र ईंदो आहे, छो त उहो काफ़ी अर्सो उतां वञी ॿाहिरां तालीम हासिल करे आयो आहे। तालीम में बि अलॻि अलॻि माहौल हूंदा आहिनि, इन्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि, त डिपेंड करे थो त तव्हां कहिड़ो माहौल ॾियो था ॿारनि खे। बिल्कुलु इहो ई आहे। बाक़ी तव्हां बि उहो ट्रैवल वग़ैरह कंदा रहंदा आहियो, त तव्हां ॿुधायो तव्हां भला कॾहिं वेंदा आहियो त छा ॾिसंदा आहियो, छा एक्सपीरियंस हासिल कंदा आहियो? ॾिसो, अब्रॉड में छा आहे, पाकिस्तान में असांजी सिंध में ॾाढा मेहनती माण्हू बि आहिनि, ॾाढा प्यार करण वारा माण्हू बि आहिनि, पर जॾहिं असां ग्लोबली घुमंदा आहियूं, किथे बि ॿाहिरि मुल्क में वेंदा आहियूं न, त जेका सभिनि खां अहम ॻाल्हि मां फील कई आहे ऐं नोटिस कई आहे त हुते जजमेंट कोन हूंदी आहे। माना का न्याणी वञे थी, उन कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि, उहा अकेली वञे थी या उन सां गॾु कोई मर्द साण आहे या न आहे, इन ते कंहिंजो को कंसर्न ई न हूंदो आहे।
राह वेंदे बि रस्ते ते वेंदे बि अगरि के अकेली औरत खे ॾिसूं था त असां वटि घणा सवाल अची था वञनि। असां इहो नथा ॾिसूं त उन औरत की कहिड़ी मजबूरी हूंदी या कीअं उहा पंहिंजो घर थी हलाए पई, कहिड़े नमूने पंहिंजा ॿार पाले थी पई, अलाए कहिड़े बैकग्राउंड मां आई आहे, अलाए घर में हुनखे कहिड़ो माहौल मिले थो। त असां वटि जजमेंट तमामु घणी आहे। इन हवाले सां ज़ाहिर आहे इन में सभई घुमी फिरी ॻाल्हि उते ई मां ईंदसि त तालीम ऐं शऊर। जॾहिं शऊर हूंदो त ज़ाहिर आहे तव्हां कंहिंखे जज न करे सघंदव। जॾहिं तालीम हूंदी त तव्हांखे कम एतिरा हूंदा, तव्हांखे दुनिया जी ख़बर एॾी पवंदी त हिकिड़ो माण्हू जेको यूज़लेस थी करे सिर्फ़ु हिक ॿिए खे जज कंदो आहे टोंट। असां गॾोगॾु नाज़रीन ज़मानो असां ॾिसी रहिया आहियूं तब्दील बि थी रहियो आहे, बल्कि इन ज़माने खे थोरो जल्दी तब्दील करण जी ज़रूरत आहे। जीअं टेक्नोलॉजी जो मैदान अचे पियो, टेक्नोलॉजी जे मामलातनि में शयूं अचनि पियूं। अच्छा, तव्हां इहो बि सोचींदा हुजो त यार हिननि गेस्ट खे घुराए करे पाण थी विया आहिनि त असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं छो जो प्रोग्राम असांजो लाइव आहे त बाज़ औक़ात कुझु टेक्निकल प्रॉब्लम्स अची वेंदा आहिनि, कॾहिं माइक जे हवाले सां या कुझु कैमरा वग़ैरह जे हवाले सां। त इन करे नाज़रीन इहे ॻाल्हियूं तव्हांखे बि असां सां गॾु सम्झणियूं पवंदियूं ऐं सम्झी करे असांखे बि ॿुधणो पवंदो। परेशान थियण जी ज़रूरत न आहे, छो त असां ज़ाहिरा कुरतलैन पंहिंजो टाइम कढी हिते आयूं आहिनि। उन्हनि जे अलॻि अलॻि पासनि ते असांखे तमामु घणो ॻाल्हाइणो आहे। असां उन जूं भरपूर सलाहियतूं तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं हिकिड़ो असांखे ख़बर पई आहे लिखंदियूं बि आहिनि, राइटर बि आहिनि, शाइरा बि आहिनि। शाइरी त हाणे ज़रूरु ॿुधबी, छो त शाइरीअ खां सवाइ त मां सम्झंदी आहियां इंसान खे सम्झी नथो सघे। हिकिड़ी पोइट्री जेका आहे न तमामु हिकिड़ो अहम किरदारु अदा करे थी। हिकिड़ी अहिड़ी क्रिएटिविटी आहे। शाइरी सां त अव्हां जो बि वॾो शगफ़ आहे। तॾहिं मां इन ॻाल्हि खे चवां थी, मां सम्झी सघां थी इन ॻाल्हि खे। ठीकु आहे, पोइ तव्हां जेके शाइरियूं वग़ैरह लिखो पिया पाबंदी लॻी वई हुन जे मथां? लिखा न पई, मां पढ़ां पई। अच्छा ठीकु आहे, लिखा न पई, मां पढ़ंदी आहियां। पर ॻाल्हि आहे त फ़नून लतीफ़ा जा जेके बि फॉर्म्स आहिनि, चाहे पोइट्री आहे, कंटेंट क्रिएशन आहे, स्टोरी टेलिंग, नॉवल लिखणु आहे, या वरी पेंटिंग करणु आहे, या परफॉर्मिंग आर्ट अची वञे थो हिन में, अदाकारी करणु आहे, सिंगिंग अची वञे थो। ॾिसो ही सभु आर्ट जूं फॉर्म्स आहिनि। यू नो एवरी आर्टिस्ट आर इक्वल इन दिस। बिल्कुलु ईअं हाणे हर कंहिंजी हिकिड़ी ख़ुशूसियत हूंदी आहे। कोई पेंट सुठो करे वेंदो आहे, कोई गानो सुठो ॻाई वेंदो आहे, कोई सिंगर हूंदो आहे। आर्ट हिकु अहिड़ो मैदान आहे जंहिंजी का बाउंड्री न हूंदी आहे, का हुदूद न हूंदियूं आहिनि, का बॉर्डर्स न हूंदा आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे असांखे नेशनल इंटरनेशनली सतह ते खोड़ सारा आर्टिस्ट नज़र ईंदा आहिनि। मुबशिर खे कहिड़ी हिन आर्ट फॉर्म्स एतिरनि मां मुबशिर तव्हांखे कहिड़ो आर्ट ईंदो आहे? हा, मूंखे इहो ई आर्ट ईंदो आहे जेको मां हींअर सभिनी जे साम्हूं तव्हांजे साम्हूं कयां थो पियो। उन खां अलावा कुझु अहिड़ो स्केचिस वग़ैरह जो मुंहिंजो कोई इंट्रस्ट न रहियो आहे। हा, बाक़ी मूंखे इहो यादि आहे बचपन में जॾहिं असांजो ड्राइंग थींदी हुई, उहा बि मां पंहिंजी भेण खां ठाराईंदो हुयुमि। उनजी ड्राइंग ॾाढी भली वेंदी हुई। माना पंहिंजा असाइनमेंट्स पंहिंजी भेण खां ठाराईंदा? बिल्कुलु ईअं ई आहे। सही आहे। पर नंढड़ी ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वठूं नाज़रीन, ताकि असां वरी प्रोग्राम ब्रेक खां पोइ बाक़ाइदा पंहिंजे गेस्ट सां कन्वर्सेशन शुरू करे सघूं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं जीअं त असां सां गॾु महिमान आहिनि कुरतलैन मुदस्सिर बहितरीन कमु करे रहियूं आहिनि। उन्हनि खां सवाल कंदासीं त बेसिकली थर एजुकेशन अलायंसिस में सां उहे वाबस्ता आहिनि त इहो कीअं कमु करे थी, या जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजा बेसिकली एम्स छा आहिनि। सो कुरतलैन, टेल अस अबाउट थर एजुकेशन अलायंस। थर एजुकेशन अलायंस बेसिकली एजुकेशन फोकस्ड ऑर्गेनाइजेशन है। हम गर्ल्स एजुकेशन के लिए काफ़ी काम कर रहे हैं। हमारे काफ़ी सारे पायनियर प्रोजेक्ट हैं, जिसमें सबसे जो एक बहुत अच्छा साउंड करेगा चिल्ड्रन पार्लियामेंट ऑन राइट टू एजुकेशन, जिस पे थर एजुकेशन अलायंस लास्ट 2 ईयर से काम कर रही है। और ये एक ऐसा पार्लियामेंट है जिसमें हमने सिंध के 30 डिस्ट्रिक्ट, तमाम डिस्ट्रिक्ट से 2 बच्चे सिलेक्ट किए। और इन बच्चों को सिलेक्ट करने का जो प्रोसेस था वो भी बहुत ट्रांसपेरेंट था कि हमने एजुकेशन डिपार्टमेंट के थ्रू 20 सिलेक्टेड बच्चों की लिस्ट ली और उस 20 सिलेक्टेड बच्चों के इंटरव्यूज किए गए डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट। उसमें से 2 बच्चे सिलेक्ट हुए और उसकी कंपोजिशन हमने बड़ी बैलेंस रखी कि 1 लड़का और 1 लड़की। ठीक है, तो इनका बेसिकली पार्लियामेंट में इन बच्चों का किरदार क्या होगा? ये पार्लियामेंट, जैसे कि मैं इसके नाम के अंदर एक वर्ड है ना, एक लाइन, राइट टू एजुकेशन।
یہ آرٹیکل 25A رائٹ ٹو ایجوکیشن کی جو آرٹیکل ہے اس کے لیے بچے ایڈوکیسی کریں گے اپنی ہی رائٹ کے لیے, اپنے ہی رائٹ آف ایجوکیشن کے لیے, بیکاز ہمارے بچے پالیسی میکرز کو, انسٹیٹیوشنز کو, ہماری اسمبلیز کو یہ بتانا چاہتے ہیں کہ ایجوکیشن ایک پریویلیج نہیں ہے, لگژری نہیں ہے, وہ بیسک رائٹ ہے. اور کچھ ایسی چیزیں جو شاید ہماری میں نہیں کہوں گی کہ پاکستان گورنمنٹ اور سندھ گورنمنٹ بالکل بھی ایجوکیشن کو اگنور کر دیتے ہیں, وہ کام کرتے ہیں, کیونکہ چلڈرن پارلیمنٹ کا سکسیسفل ہونا اس کے پیچھے ایجوکیشن ڈپارٹمنٹ, منسٹری آف ایجوکیشن موجود ہے, کھڑی ہے تو یہ سکسیسفل ہو رہا ہے, ان کی اونرشپ ہے پراپر. تو کچھ ایسی چیزیں ہوتی ہیں جو شاید ان کی انفارمیشن کے باہر ہوتی ہیں. ہمارے اتنے اسکولز میں باؤنڈری والز نہیں ہیں, ہمارے پاس ٹیچرز نہیں ہیں, ہمارے بچیاں جو ہیں وہ پرائمری ایجوکیشن کے بعد اسکول چھوڑ دیتی ہیں بیکاز ان کا جو ڈسٹینس ہوتا ہے پرائمری ایجوکیشن ٹو سیکنڈری ایجوکیشن اور کالج لیول وہ اتنا زیادہ ہوتا ہے کہ وہ نہیں بھیجتے, پیرنٹس ایگری نہیں کرتے. ٹھیک ہے. دوسرا سب سے بڑا مسئلہ پاکستان کا, ہم بار بار بات کرتے ہیں آؤٹ آف اسکول چلڈرن پہ. اس وقت پاکستان میں 26 ملین بچہ جو ہے اسکول سے باہر ہے, اور آپ کو پتہ ہے سندھ جو ہے اس میں ٹاپ پہ ہے کیونکہ آپ کے پاس 7 پوائنٹ سم تھنگ بچہ جو ہے ملین بچہ وہ اسکول سے باہر ہے, اور اس میں جو بڑی تعداد ہے 54% وہ لڑکیوں کی ہے. تو ہم یہ چاہتے ہیں کہ یہ بچے خود ایڈوکیسی کریں اور ان بچوں کو جو اسکول سے باہر ہیں ان کو اسکول کے اندر لے کر آئیں. اور میں آپ کو بتاؤں, جب ہم نے لاسٹ ایئر اس پروجیکٹ کو انیشیٹ کیا تو ہمارے پاس ایسی بہت سی سکسیس اسٹوریز آئیں جس میں بچوں نے اپنے نیبرز میں جا کے, اپنے میٹس کے بچوں کو, اپنے نیبر ولیجز میں جا کے بچوں کو کنونس کیا, ان کے پیرنٹس کو کنونس کیا, ان بچوں کا اپنا لیڈرشپ اسپارک دیکھ کے, ان کے کمیونیکیشن دیکھ کے پیرنٹس اتنے انفلوئنس ہوئے کہ ہمارے پاس نمبرز آف بچوں نے انرولمنٹ لی اسکولز میں آ کے. کچھ بچوں نے آن دیئر اون مفت تعلیم کے لیے چھوٹے چھوٹے ٹیوشن سینٹر انہوں نے اپنی گھر کے اندر بنا لیے کہ ہم پہلے آپ کو تھوڑا سا پڑھاتے ہیں تاکہ آپ اسکول آئیں اور ٹیسٹ دے کے ایڈمیشن حاصل کر سکیں. تو یہ ایک ایسی ایڈوکیسی مہم تھی جس نے سندھ میں آؤٹ آف اسکول بچوں کو اسکول کے اندر لانے میں بڑا کردار ادا کیا. پھر ہمارے یہ بچے ایز ڈسٹرکٹ لیڈر اپنے اپنے ڈسٹرکٹ کے ڈسٹرکٹ کمشنر سے ملے اور انہوں نے چھوٹی چھوٹی چھوٹے چھوٹے ان کی عمر ہے 14 سے 16 سال. اسکول گوئنگ بچے. امیزنگ تھنگ. اور جو آپ بتا رہی ہیں اس طریقے سے تو میں سمجھتی ہوں جب اس عمر سے اسکول کی ایج سے ہی بچے جب لیڈرشپ کوالٹی پہ کام کریں گے اور جب اس طریقے سے وہ دیکھیں گے کہ ہمیں کوئی کام کرنا ہے, ہیومن رائٹ کی طرف اپنے آپ کو کنٹریبیوٹ کرنا ہے, تو میں سوچ رہی ہوں ان کا فیوچر کتنا برائٹ ہے. اور یہ بہت ہی پلس پوائنٹ ہے کیونکہ یہ جو نا آپ کو سینس آف رسپانسبلٹی بچوں کے اندر انپٹ کرنا پڑے گا. اور ہم جو ایک سوشل میڈیا ہمیں ایک غلط راہ پہ بھی لے کر جاتا ہے. میں بہت سارے بچوں سے جب فرسٹ ٹائم ملی تو انہوں نے مجھے پوچھا کہ جی اب جو ہمیں پاور ملے گا اس کو ہم کیسے استعمال کریں. تو یہ جو ان کو پاور اور رسپانسبلٹی کا بیلنس تھا اس کو سکھانا ایک کام تھا, اپنے اندر چیلنج ہے کہ آپ بچوں کو خاص ٹریننگز کرواتی ہیں جن کو سلیکٹ کیا جاتا ہے اس کے لیے. پراپر ہمارے جب بچے یہ سلیکٹ ہو جاتے ہیں, ہمارے 60 بچے جب سندھ سے سلیکٹ ہو کر آئے تو ابھی 2 ویکس بیفور ہم نے ان کی ایک ٹریننگ کروائی, 3 days ٹریننگ جو کراچی میں کی گئی. اور اس ٹریننگ میں ہم نے مختلف ٹاپکس کو انکلوڈ کیا جس میں کمیونیکیشن اسکلز بھی شامل تھے. اور دین جو ہے وہ بچے ریڈی کیے گئے کہ وہ کس طرح سے دوبارہ اپنے اسکول جائیں گے, ان کو کس طرح کام کرنا چاہیے. اور ہم اس کو صرف یہ 3 days کی ٹریننگ کے اوپر فوکس کر کے چھوڑ نہیں دیتے, یہ کنٹینیو پروسیس ہوتا ہے ٹریننگز کا جو آن لائن سیشنز کے تھرو, بچوں سے ریگولر میٹ اپ کے تھرو ہم اس کو کنٹینیو کرتے ہیں. جب ہمارا لاسٹ پارلیمنٹ کا ایک سیشن گزرا اس میں ہم نے 3 اسمبلیز کروائیں, اور وہ اسمبلیز ہم نے جو ڈسٹرکٹ کونسل ہال ہوتے ہیں وہاں پہ پراپر اس کی جو ہمارا چلڈرن پارلیمنٹ رائٹ ٹو ایجوکیشن ہے اس کی ایک اسپیکر ہے, اس کی 7 منسٹریز ہیں جس میں منسٹر آف ایجوکیشن, منسٹر آف کوالٹی ایجوکیشن, منسٹر آف ڈیٹا انالیسس, اور اس کا ایک سی ایم اور ایک اپوزیشن لیڈر بھی ہے. بہت اچھا زبردست. بھائی اسکول سے ہی بچے سی ایم اور ایجوکیشن لیڈرز بنیں گے تو آپ سوچ رہے ہیں کہ وہ بڑے ہو کے کتنے بڑے اور کتنے اچھے لیڈرز بن سکتے ہیں. اور کہنے کو تو چھوٹے بچے ہیں لیکن کام بہت بڑے کر رہے ہیں. اپنے جان کو جو سلسلہ جاری رہے تو انٹرسٹنگ گفتگو ہلے تو لیکن نیوز بریک آئے, نیوز بریک کا پو اتنا ہی کنورسیشن اسٹارٹ کرنا.
वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था मॉर्निंग विथ आवाज़ में न्यूज़ ब्रेक खां पोइ अगेन असां हाज़िर नाज़िर आहियूं तव्हांजे अॻियां। ऐं हाणे हिकु ॿियो टॉपिक असां डिस्कस कंदासीं जेको इलाही इम्पोर्टेंट टॉपिक आहे। बुनियादी तौर ते हे सिंध जो मौज़ू आहे, हिकिड़े तरीक़े सां सिंध जो केस आहे, उहो आहे मंछर ढंढ जो केस आहे। त मंछर ढंढ में मिठे पाणीअ जी खोट आहे, जंहिं सबबु महाणा परेशान आहिनि, उन्हनि जो रोज़गार मुतासिर थी रहियो आहे ऐं उन्हनि खे ख़ौफ़ आहे त ईंदड़ वक़्त में उन्हनि ते मथां काफ़ी वॾी मुसीबत अची सघे थी, जंहिंजे करे उन्हनि जा के इल्ज़ाम बि आहिनि ऐं रिक्वेस्ट बि आहे त लाॻापियल इदारा जेके आहिनि उहे तवजो ॾियनि, लापरवाही न कनि, जंहिंजी वजह सां मंछर ढंढ में मिठे पाणीअ जी खोट अची वई आहे। इन बाबति ॻाल्हाइण जे लाइ असां वटि हिकिड़ा महिमान आहिनि मुबशिर। बिल्कुलु नाज़रीन, असां सां गॾु महिमान आहिनि, इलाही स्पेशल गेस्ट असांखे ज्वाइन कयो आहे अॼु प्रोग्राम में। उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान जी सभ खां वॾी जेका मंछर ढंढ आहे उहा मिठे पाणी जी सभ खां वॾी ढंढ सम्झी थी वञे। त हींअर जेके हिते प्रॉब्लम्स आहिनि उन जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। ज़रई यूनिवर्सिटी डंडो जाम जो वाइस चांसलर अल्ताफ़ सियाल साहब असांखे ज्वाइन कयो आहे। असां अल्ताफ़ साहब खे भली कार चऊं था। अल्ताफ़ सियाल साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग सर। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम बाबा। साईं अवां जा थोराइता आहियूं, अवां कीमती टाइम असांखे ॾिनो असांजे नाज़रीन जे लाइ। सर ॿुधाइजो मंछर ढंढ जी मौजूदा सूरत हाल इहा आहे त पाणीअ जी खोट थी वई आहे, मिठो पाणी उते छो नथो कयो वञे, जितां जे महाणनि बि इहो ॻाल्हि कई आहे त असां बेरोज़गार थी वेंदासीं। ख़ासि करे आबी जीवत खे ॾाढा मसइला पेश अचनि पिया। छा चवणु आहे तव्हांजो हिन ते? सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे वक़्तु ॾिनो ऐं हिकिड़े इम्पॉर्टेंट इशू ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। एशिया में जी वॾे में वॾी मिठे पाणी जी ढंढ ई कान्हे, पर साउथ एशिया जी चई सघिजे थो, छाकाणि एशिया जी मिठे पाणी जी ढंढूं ॿियूं आहिनि। मंछर ढंढ अॻे पंहिंजी आरबीओडी खां अॻ में हिते हमेशह फ्रेश वाटर ई हूंदो हो ऐं ताज़ो पाणी ईंदो। असल असांखे ॾिसणो पवंदो त हिन ढंढ खे भरण जा कहिड़ा सोर्सिस आहिनि। उन मां वॾो सोर्स आहे पंहिंजो इंडस, जॾहिं पाणी तमामु घणो ईंदो आहे त उतां पाणी हिन में ईंदो आहे। ॿियो आहे जॾहिं बरसाति पवंदी आहे त उहो बरसाति वारो पाणी जबलनि तां लही ईंदो आहे। पोइ उहो जाबलू सिलसिलो जेको खीरथर रेंज आहे, पोइ मंछर खां वेंदे लाड़काणे ताईं, ऐं टियों वरी आहे बलोचिस्तान मां पाणी जॾहिं बरसाति पवंदी आहे त उहो हमल में गॾिबो आहे, ऐं हमल में जॾहिं ओवरफ्लो थींदो आहे, हमल भरिजी वेंदी आहे, त पोइ उहा वरी कनेक्ट हूंदी अॻे मेन नारा वैली ड्रेन जे थ्रू, जेका अंग्रेज़नि 30s में ठाही हुई। पर नेचुरली इहा डिप्रेशन हुई ऐं इन डिप्रेशन जे वसीले हमल ऐं मच्छर पाण में ॻंढियल हूंदा। हाणे थिए ईअं थो त फ्रेश वाटर जा जेके ज़रिया आहिनि, फ्रेश पाणीअ जा जेके ज़रिया तव्हांखे मूं ॿुधाई आहिनि, हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त पंहिंजे दरिया में एतिरो पाणी कोन्हे जो असां ज़मीनुनि लाइ बि ॾेई सघूं, ऐं स्पेशली असांजो जो कोटड़ी बैराज आहे उहो 60% वाटर जी शॉर्टेज भोगे रहियो आहे हिन वक़्तु बि। त उहो सोर्स आहे कोन। ॿियो जेको ढंढनि हिननि जो असांजो जेके जाबलू सिलसिलो आहे, उते बरसातूं हिन मुंद में अञा आयूं कोन। मई स्पेशली मई जून मिड जून ताईं बरसातूं पवंदियूं बि कोन्हनि। ऐं टियों वरी आहे त ॿी बरसाति जेका पोइ बलोचिस्तान में या हमल लेक वारे एरिया में उनजी कैचमेंट में उहा बि कान्हे। हाणे इन जो मक़सदु इहा आहे त जनवरी खां वठी को फ्रेश वाटर हिन में कोन थो अचे। हाणे हीअ जेका फिनामिना असां चऊं पिया त मंछर सुकी वई, मंछर सुकी कान वई आहे, इहा हिकिड़ी हिन जो नेचुरल प्रोसेस आहे। मां रिमोट सेंसिंग GIS जो एक्सपर्ट रहियो आहियां बहरान यूनिवर्सिटी में, एज अ टीचर मां मूं ई पढ़ाईंदो हुउसि जॾहिं वाटर सेंटर हो। ऐं असां वटि हिकिड़ी लैब जेका पहिरीं सिंध में असां GIS लैब असां ई पंहिंजी ज़री यूनिवर्सिटी में शुरू कई 2011 में। असां जेके सैटेलाइट इमेज जेके असांखे अवेलेबल मिलनि पिया उहे 1965 खां मिलनि पिया। 1965 वारो इमेज ॾिसो, वरी 70 खां पोइ लाॻीतो हर साल जा आहिनि। 65 वारो इमेज खणी ॾिसंदो ऐं 1973 वारो इमेज ॾिसंदो त मंछर में जेका उनजी साइज़ आहे उन्हनि जो 25% ते पाणी बीठो आहे। माना इहा मई महीने जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो त इमेज आहे मई जो, ॿियो अक्टूबर जो आहे। इहा बि हैरानगी जी ॻाल्हि आहे त अक्टूबर में बि पाणी जेको सॼी ढंढ सुकी पई, सिर्फ़ु 25% पाणी अवेलेबल हो। अहिड़े नमूने सां 72 वारो जेको मई महीने जो, उन में तमामु लिमिटेड हिकिड़ी एरिया आहे, उते जेको आहे पाणी बीठो आहे।
त इन जो मक़सदु इहो आहे त इहा अॼु जो कोन्हे को, इहो हर साल थींदो आहे। हाणे पाणी जॾहिं फ्रेश वाटर ईंदो ई कोन त ज़ाहिर आहे ढंढ सुकंदी। ठीकु आहे। वॾे में जेको इशू आहे मंछर सां उहो आहे उनजी पोल्यूशन। उन में उहा पल्यूट थी वई। अॻे त सिर्फ़ु फ्रेश ई हूंदी, माना सुकी वेंदी वरी फ्रेश ई पाणी हूंदो, माना हमेशह फ्रेश रहंदी। पर उहा जॾहिं MNVD खे इन्हनि कन्वर्ट कयो RBOD में, त पोइ वॾी एरिया जो जेको ड्रेनेज आहे, एग्रीकल्चरल ड्रेनेज जेको थिए पियो, राइस एरिगेटेड एरिया आहे, पंहिंजो लाड़काणो हुजे, जेकबाबाद हुजे, कंबर शहदाद कोट, दादू, इन्हनि जो जेको एग्रीकल्चरल ड्रेनेज आहे उहा जेको आहे हिननि उहो सॼो शिफ्ट कयो। अच्छा, इवन जेको म्यूनिसिपल वेस्ट आहे उहो बि इन सां गॾाए करे सॼो कयूं। मंछर में इन्हनि इहो सोचियो कोन त अॻिते हली मंछर तबाह थींदी, थींदो बि ईअं रहियो त जेका इहो पाणी सॼो अची मंछर में गॾु पियो थियो। ऐं मंछर मां जेकॾहिं सपोज़ मूं कैलकुलेशन कई, हिन वक़्तु मूंखे फिगर्स यादि कोन्हनि, जेको पाणी आयो पियो ओतिरो ड्रेन कोन पियो थिए, घणो पाणी एवापोरेशन ऐं सीपेज पियो थियो। त जेके साल्स पिया आया उनजो वॾो मिक़दार साल्स उते ई रहियो पियो वञे। जीअं समुंड आहिनि, कंहिं वक़्त में चवंदा त समुंड फ्रेश वाटर हो, पर इहे जेके डंडूं पंहिंजूं जेके दरिया आहिनि उहो वॾो साल्ट खणी ईंदा आहिनि। जीअं असां सिंधू नदीअ लाइ चवंदा आहिनि सॼे साल में 32,000 मिलियन टन इहो पाणी खणी थो अचे। फ्रेश आहे त फ्रेश वाटर, पर हिन में साल्ट त आहिनि। हिन में तक़रीबन सिंधूअ में बि 500 जे क़रीब PPM आहे साल्स जो। त ही त तमामु हिन में जेका साल्स जी वेरिएशन आहे जेको हिन में RBOD खणी पियो अचे उहा तमामु वॾी आहे। असां नोट कयो त 15,000 PPM ताईं बि पाणी हिन में छोड़ करे थो, ख़ासि करे जेका अप्रैल ऐं मई महीनो आहे। त ही तमामु वॾो साल्ट अचे थो, पर उनजो नेकाल कोन्हे, उहो उते रहिजे थो। सर्टेनली जेका ढंढ आहे उहा पल्यूट थींदी ऐं उनजो तदारक जो बि हिन वक़्तु ताईं न कयो वियो आहे। हाणे हिन जो छा सोल्यूशन थी थो सघे? सिंधु दरिया में बि पाणीअ जी खोट आहे ऐं असां ॾिसूं पिया हालिया मौजूदा ॾींहंनि में पंजाब खां बि पाणी सिंध जो बंदि कयो पियो वञे। पाणीअ जो मसइलो समूरी सिंध जो मसइलो आहे ऐं ज़ाहिर आहे उनजे करे काफ़ी कुझु मुतासिर थिए थो पियो। पोइ इनजो भला छा हल छा थींदो, इनजो मसइले खे कीअं हैंडल करणु घुरिजे? असांखे जेको आहे सो हिन मंछर ढंढ जो हल ॾिनो वियो हो 1960 वारे ॾहाके में। जीअं ई हिननि ही RBOD जो या पॉल्यूशन शुरू थी वई, उन वक़्तु इहो प्लान कयो वापडा वारनि त सेवण वटि हिकिड़ो बिराज ठाहियो वञे। पर हा, उहा उन्हनि उन वक़्तु ॾिनो त बाबा बिराज ठाहियो वञे, पर उन ते अमल अॼु ॾींहं ताईं न थी सघे। जेकॾहिं इहो बिराज ठही वञे हा त मंछर खे हर वक़्तु ताज़े पाणी मिले हा पियो, त मंछर कॾहिं बि न सुके हा, मंछर एॾी पल्यूट थिए कान हा। ऐं उनजी जेका अवेलेबिलिटी पाणी जी हुजे, हाणे आहे पाणी जी शॉर्टेज, बिल्कुलु पाणी जी शॉर्टेज आहे। ऐं हाणे उन ते मां नथो ॻाल्हाए सघां त उहा आर्टिफिशियल आहे या नेचुरल आहे, उन ते मां नथो तबसरो करे सघां बीइंग अ वाइस चांसलर। बाक़ी पाणी बिल्कुलु वाटर शॉर्टेज आहे। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजो ही कोठड़ी बेराज ते त 60% आहे। मां जेकी डेली जेका पाणी जी अवेलेबिलिटी आहे उन ते मुंहिंजी नज़र हूंदी आहे। पर हिननि हालतुनि में बि तरबेला में पाणी जी स्टोर कोन पियो थिए, पर उन मां ड्रा पियो थिए त जीअं पाणी खे जी सप्लीमेंट पूरो करे सघिजे। इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में जेकॾहिं बरसाति पई त इहा पूरी थींदी। पर हिन वक़्तु असांजो जेको अर्ली ख़रीफ़ आहे, स्पेशली जेको असांजो टेल एंड आहे या साउथर्न जेका सिंध आहे, ॾाढो अफेक्ट थी आहे। ऐं मूंखे लॻे थो त उहा असांखे यील्ड ऐं उहा प्रोडक्शन कान मिलंदी। साउथ सिंध या जीअं असांजो कोस्टल बेल्ट आहे, ठटो बदीन ऐं पंहिंजो सिजावल, इहे ॾाढा अफेक्ट थियनि पिया। त पाणी जी शॉर्टेज जे करे ढंढूं ढोरा जेके आहिनि, ख़ासि करे कोस्टल बेल्ट में बि तव्हां ॾिसंदो त वॾो इम्पैक्ट आहे। ऐं मां सम्झां सॼी सिंध में वधि में वधि जेके ढंढूं ऐं ढोरा उहे बि इन ई कोस्टल बेल्ट में आहिनि, जेके तमामु घणो अफेक्ट थी रहिया आहिनि फ्रेश वाटर जी शॉर्टेज जे करे। थिए ईअं थो जॾहिं असां वटि पाणी बरसाति पए थी त असां वटि स्टोरेज जा प्रॉपर आहिनि कोन, जेके थोरो घणो स्टोर, हूअं बि का अहिड़ी लोकेशन कान्हे जो वॾे असां स्टोरेज करे सघूं उन पाणी खे। वॾनि डैम, बस नंढा डैम ठाहे करे असां स्टोरेज करे ऐं ॾुखे वक़्त में उहा इस्तेमालु करे सघूं था। जी ॿुधायो त जेको महाणनि जो सां जॾहिं ॻाल्हायो वियो, उन्हनि जी जेका हिकिड़ी इल्तिजा आहे, हिकिड़ी शिकायत आहे त सिंध गवर्नमेंट इरिगेशन डिपार्टमेंट जी जेका आहे उन्हनि जी नेग्लेसी आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां लाॻापियल इदारनि जी लापरवाही आहे। तव्हां छा था सम्झो, उन्हनि जी शिकायत बजा आहे या न आहे?
न इन में जॾहिं पाणी अवेलेबल लही कोन्हे त पोइ इरिगेशन डिपार्टमेंट छा कंदो? या त मुंहिंजो हिकिड़ो सोल्यूशन, त बेस्ट सोल्यूशन इहो आहे त हिते बैराज ठाहे। बैराज नथो ठाहे वञे त पोइ कंहिं केनाल मां इनखे ॾियणो पवंदो, ऐं उहो केनाल राइस केनाल बि थी सघे थो, दादू केनाल बि थी, जितां इनखे परमानेंट वाटर सप्लाई ॾेई सघे थी। टियों इन जो जेको थिए सघे थो उहो आहे गाज जेका आहे डैम जेका ठहे पई, पर इन में बि जेको चयो वञे थो त गाज डैम ऐं हिन जे मंछर जे काफ़ी मुफ़ासिलो आहे। जेकॾहिं ओपन उहो बि चैनल ठाहे वियो त उन मां माण्हू विच ते माण्हू पाणी ड्रा करे वेंदा ऐं मंछर ते उअं बि कोन पहुचंदो। या त उनखे सब सरफेस को वॾो पाइप जीअं 3-4 मीटर जो हुजे, वॾो पाइप 3 मीटर खनि जो हूंदो त बि काफ़ी पाणी खणी ईंदो। या त इहो कजे, जेकॾहिं मंछर खे बचाइणो आहे त पोइ गाज मां ॾिजे, या जेको आहे राइस केनाल मां इन साॻे ई आरबीओडी में पाणी ॾिजे। ठीक आहे इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे, मंछर ढंढ जे सुकण सां सिंध खे केतिरो असर पवंदो इहो सॼी सिंध जे लाइ, ऐं मंछर ढंढ खे वधीक जेके उते जा आबादगार आहिनि, जेके उतां जा माण्हू आहिनि, केतिरो उन्हनि जो रोज़गार जो जेको आहे नुक़सानु थी थो सघे? सॼी सिंध इन सां मुतासिर थींदी उन सुकण सां? वॾो लाइवलीहुड आहे हिते, जेके हज़ारनि जी तादाद में माण्हू आहिनि जिन जी जेका ही लाइवलीहुड आहे। पर हिकिड़ी हक़ीक़त खे बि असांखे ॾिसणो पवंदो, मंछर जेका अॻे मंछर हुई 80s में 70s में, उहा मंछर हाणे न रही आहे। उतां जेका फिश प्रोडक्शन आहे तमामु घणी घटिजी वई आहे। मूं पाण विजिट कयो हो त उहे जेके फिश जूं जेके इंडिजीनियस वैराइटीज़ आहिनि उहे ख़तम थी वयूं आहिनि। मंछर खे हिकिड़ो आउट ऑफ बॉक्स थी करे उनखे रिवाइव करणो पवंदो, बाक़ी इन्हनि हालतुनि में ॾाढो ॾुखियो आहे। त ठीक सियाल साहब, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अवांजी, अवां टाइम कढी असांखे काफ़ी काराइती इंफॉर्मेशन ॾिनी आहे। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। ऐं नाज़रीन, मंछर ढंढ जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं इहो मसइलो सॼी सिंध जो आहे। हिन में न सिर्फ़ु गवर्नमेंट, न सिर्फ़ु इदारा, पर जीअं पॉल्यूशन जे करे पाणी पॉल्यूटेड आहे, ज़ाहिर आहे इहो बि हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे। इन करे सिटीज़न जेके आहिनि, उतां जा रहवासी जेके आहिनि, उहे सभई क़सूरवार आहिनि। सभिनी खे ख़्यालु करणु घुरिजे ऐं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ज़िम्मेदारीअ खे सम्झणु घुरिजे। पर इन ई ॻाल्हि ते हींअर ब्रेक जो टाइम थी वियो आहे, मुबशिर साही जो टाइम थी वियो आहे। साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ऐं असां सां गॾु कुरतुलैन मुदस्सिर अञा बि मौजूदु आहे स्टूडियो में, हुन सां अञा बहितरीन कचहरी कंदासीं। सो नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी मिलूं था। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे, जारी ऐं सारी आहे। हर ब्रेक खां पोइ हिकिड़े नए टॉपिक ते ॻाल्हाइजे थो, नए महिमान सां डिस्कस कजे थी। मुबशिर, हींअर असां छा ते ॻाल्हाईंदासीं भला? हा बिल्कुलु नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर असां पाणीअ जे मसइले खे थोरो अॻिते खणी हलंदासीं, छो जो इहो सिंध जो हींअर हालिया ॾींहंनि में इलाही हलंदड़ हॉट इशू आहे। ऐं कल्ह जेकॾहिं तव्हांखे ॿुधायूं त इंडिया जे वज़ीर जेका आहे उहो बयानु ॾिनो आहे त जून 2028 ताईं सिंध जो पाणी सफ़ा ख़तमु थी वेंदो। त इन खां पोइ जेको आहे उहो सिंध तास मुआहिदे जे हवाले सां बि ॻाल्हियूं कयूं थी वञनि। ख़ासि करे सिंध इन सां इलाही ज़्यादा मुतासिर थी रहियो आहे। वरी जिथे पाणीअ जी खोट सिंध में वधी रही आहे, पंजाब जी तरफ़ां इरसा जी तरफ़ां पाणी रोकियो पियो वञे, वरी ॿियो पासे जेको असांजे जड़ जो पाणी आहे उहो बि ज़हरीलो ठहंदो थो वञे। ख़ासि करे ज़िला घुटकी जे हवाले सां असांखे इहा रिपोर्ट मौसूल थी आहे त घुटकी जो जड़ जो पाणी जेको आहे उहो ज़हर आलूद थी वियो आहे। उतां जे मक़ामी माण्हुनि जे लाइ इलाही मुश्किल थी वियो आहे ज़िंदगी गुज़ारणु। इन हवाले सां असां वधीक इन ई टॉपिक जे मथां ॻाल्हाईंदासीं। घुटकी मां असांखे घुटकी बार एसोसिएशन जे प्रेसिडेंट शाहनवाज़ वसीर साहब ज्वाइन कयो आहे। शाहनवाज़ साहब, तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। सर अस्सलाम वालेकुम शाहनवाज़ साहब। वालेकुम अस्सलाम, अदी खुश आयो? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, महिरबानी तव्हांजे टाइम ॾियण जी। सर ॿुधाइजो घोटकीअ जी छा सूरतहाल आहे पाणीअ जे हवाले सां, सनती इदारा छा करे रहिया आहिनि ऐं अव्हां जो इन ते छा मौक़िफ़ आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, मुंहिंजा घोटकी ज़िलो तव्हांखे ख़बर आहे त उहो सिंध पंजाब जे बॉर्डर जो ज़िलो आहे। ऐं जॾहिं असां पंजाब खां ईंदासीं त पहिरियों ज़िलो जेको आहे उहो घोटकी लॻंदो आहे, ऐं जॾहिं हेॾा कराची खां ईंदासीं त हीउ आख़िरी ज़िलो घोटकी आहे। इहो बॉर्डर ते आहे, हिकु तरफ़ हेॾो पंजाब जो बॉर्डर आहे, उन सां गॾोगॾु उनखे
बलोचिस्तान जो बॉर्डर बि लॻे थो, उन सां गॾोगॾु उनखे हिंदुस्तान जो बॉर्डर बि लॻे थो पियो। ऐं 18 लख आबादी जो ही ज़िलो आहे, तमामु वॾो हिकिड़ो ही। अॻु में असां वटि एग्रीकल्चरल ज़ोन हुयो, बहितरीन इंडस्ट्री असांजो एग्रीकल्चरल बेल्ट हुयो, पर बदकिस्मती सां कुझु सालनि खां वठी करे हिन असांजे घोटकी ज़िले जे एग्रो बेस्ड जेको बेल्ट हुयो इनखे कन्वर्ट कयो वियो आहे इंडस्ट्रियल बेल्ट में। महिरबानी अव्हांजी, तव्हां जेके अहम मसइला आहिनि उहे बि ॿुधाया ऐं उनजा हल छा थी सघनि था, ऐं अव्हां जेका पाण कोर्ट में अपील कई आहे, पिटीशन दाख़िल कई आहे, उन हवाले सां बि तव्हां ॿुधायो। ऐं थैंक यू, वॾी महिरबानी असां सां गॾु रहण जे लाइ। ऐं ज़ाहिर आहे पाणीअ जो हिकिड़ो वॾो मसइलो सिंध तास मुआहिदे जी भंजकड़ी मुसलसल हले पई ऐं लास्ट ईयर जेको कॉन्फ्लिक्ट इंडिया पाकिस्तान जो थियो उन खां पोइ भारत वॾी कोशिशि करे रहियो आहे त कंहिं तरीक़े सां पाकिस्तान जो पाणी बंदि कजे। ऐं कल्ह ई हिंदुस्तान जे पाणीअ वारे वज़ीर ताज़ो बयानु ॾिनो आहे, हुन में चयो आहे त 8 जून 2028 ते जेको आहे पाकिस्तान सिंधु दरिया मुकमल ख़ाली करे छॾींदो आहे, पाणी ठुप न हूंदो। इन जे मथां असांजा इदारा यकीनन मुतहरिक थी विया आहिनि ऐं दिफ़ा वारे वज़ीर बि बयानु ॾिनो आहे त जेकॾहिं हिन दफ़ो जंग पाकिस्तान पाणीअ जे मौज़ू ते थी त असां इन खां लवाईंदासीं न ऐं भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। इन हवाले सां हुकूमती इदारा मुतहरिक त थी विया आहिनि, लेकिन इन सूरत में सॼी आवाम जी बि ज़िमेदारी थिए थी त उहे जेके पॉल्यूशन वारा मामला ज़िमेदारी थोरो खणनि पाण ते। ऐं असां वटि जीअं त ज़ाहिर आहे घणा टॉपिक्स हुया, पर जीअं एजुकेशन जे हवाले से ॻाल्हायोसीं ऐं कुरतलैन मुदस्सर असां सां गॾु मौजूद आहे। कुरतलैन, ज़ाहिर आपने पहले जो बात की कि जो थर एजुकेशन अलायंस के हवाले से बहुत अच्छा टॉपिक, बहुत अच्छा एक आइडिया है। इसमें मुझे बताएं कि आज गवर्नमेंट का आपके साथ ज़ाहिर कनेक्शन है, तो किस हद तक उनका तावन है और उसके अलावा और कौन से इदारे हैं जिनका तावन इस अलायंस के साथ, इस थर एजुकेशन अलायंस के साथ जुड़ा हुआ है? पार्लियामेंट राइट टू एजुकेशन का जो प्रोजेक्ट है ये हम कर रहे हैं विद कोलैबोरेशन ऑफ यूनिसेफ पाकिस्तान और RSU यूनिट, RSU रिफॉर्म सपोर्ट यूनिट सिंध, जो एजुकेशन डिपार्टमेंट को देख रहा है। उसके लिए हमने ये सोचा है कि जो 20 बच्चे हमने प्रायर फर्स्ट लेवल पे सिलेक्ट किए थे उनको हम बैक पे छोड़ नहीं देंगे। जब ये 2 बच्चे अपने अपने डिस्ट्रिक्ट्स में वापस जाएंगे तो एक वॉलंटियर ग्रुप बनाया जाए ताकि वो जो 20 बच्चा था, 18 बच्चा जो रिमेनिंग रह गया है, उस ग्रुप में इंक्लूड होके एक एडवोकेसी प्रोसेस को आगे बढ़ा सकें, क्योंकि एक डिस्ट्रिक्ट को रिप्रेजेंट करने के लिए 2 मेंबर्स बहुत कम होते हैं। और जब इन 2 मेंबर्स ने इतना काम किया, आउट ऑफ स्कूल बच्चों को स्कूल के अंदर तक लेकर आए, अपने डिस्ट्रिक्ट को इन्फ्लुएंस किया। और आपको पता है गवर्नमेंट ने एक बहुत अच्छा एक और काम किया कि जब हमने इस प्रोजेक्ट को लॉन्च किया और उसकी उन्होंने सक्सेस देखी, तो स्कूल मैनेजमेंट कमेटीज जो SMCs होती हैं स्कूल की, उसमें इनकॉर्पोरेट किया इन बच्चों को कि हर मीटिंग में ये बच्चे शामिल होंगे डिस्ट्रिक्ट की, ताकि वो छोटे छोटे इश्यूज पे बात कर सकें अपने स्कूल के और उन मसलों को, क्योंकि SMC का मकसद भी यही है कि वो एक जो बॉडी है स्कूल के छोटे छोटे मसाइल हल करने के लिए, तो वो इनको भी देख सके और ये मसले हल किए जा सके। अच्छा, आपका ओवरऑल काफी जो है तजुर्बा रहा है इस हवाले से, आपने फील्ड में ट्रैवल भी काफी कुछ किया है। What specific thing inspired you to serve yourself in education? Why education? My mother. Oh really? मेरी अम्मी हैं, वो एजुकेशन ऑफिसर रह चुकी हैं, 18 ग्रेड में वो रिटायर हुई हैं। उन्होंने बहुत काम किया है। उन्होंने लियारी में बहुत काम किया। आपको पता है हमने लियारी में उस वक्त भी काम किया जब हम एक स्कूल में खड़े थे, मैं नाम नहीं लेना चाहूंगी। सुबह मॉर्निंग असेंबली हो रही थी, बाहर फायरिंग हो गई और 2 डेड बॉडीज अंदर आके गिर गई। मैंने लियारी के उस एरिया में भी मेरी अम्मा के साथ काम किया, जहाँ पे जब हम स्कूल के अंदर गए, मैं उसका भी नाम नहीं लेना चाहूंगी, तो स्कूल की छत पे ब्लैंकेट्स रखे थे। जब ब्लैंकेट्स को उठाया तो उसके नीचे ड्रग्स के इंजेक्शंस थे। मतलब इस दौर में भी आपने काम किया है और आपने वो सारी चीजें आंखों से विटनेस की हैं। तो मेरी अम्मी जो है वो बहुत एक्टिवली इंगेज थी एजुकेशन पे काम करने के लिए, गाइडर थी, मैं खुद भी गाइडर हूँ। और देन जो है मेरी जो प्रोफेशनल क्वालिफिकेशन है, क्योंकि मेरी इंस्पिरेशन मेरी अम्मा ही थी, और जब मैंने लिखने का काम शुरू किया तो मेरी अम्मी ने रेडियो पाकिस्तान के लिए पहला आर्टिकल लिखा था या प्ले लिखा था, उस वक्त मुझे याद नहीं है, लेकिन मोती से गौहर होने तक, ये उनका एक राइट अप था। एंड व्हेन डिड यू राइट अप योर ओन राइट अप? मतलब आपने कब से लिखना शुरू किया? पहली बार क्या लिखा था आपने? पहली बार मैंने लिखा था मदर्स पे, वुमेन्स डे पे, और उसमें मैंने 2 खवातीन जिनसे मैंने इंस्पिरेशन ली थी और जो शायद मेरी मेंटर भी रही, वो मेरी अम्मा ही थी। मेरी अम्मी थी और मेरी अम्मी की एक फ्रेंड थी जो
एजुकेशन ऑफिसर ही थी उनके साथ, मैंने उन दोनों के बारे में लिखा था। और सही। साइड बाय साइड मैंने मेरे एक साथ 2 आर्टिकल पब्लिश हुए थे, ओके और दूसरा आर्टिकल इलेक्शन पे था। really? क्योंकि हाँ मैं तो वही जमीन आसमान का फर्क हो गया दोनों आर्टिकल। तो दूसरा एक इलेक्शन ऑब्जर्वेशन पे था पूरी तरह से। ठीक है, तो ओके इसके अलावा आपका वुमेन एम्पावरमेंट के हवाले से क्या एक्टिविटीज होती है, उसके हवाले से आप किस तरह काम कर रही हैं और वुमेन को क्या आप इंस्पिरेशन देना चाहेंगे? देखिए, ख़वातीन के लिए हमने जितना काम, क्योंकि मैंने जितना काम किया एजुकेशन डेमोक्रेसी पे, उसमें हमने कोशिश की कि ख़वातीन को एम्पावर किया जाए। साथ साथ हमने एक प्रोजेक्ट किया इंडस कंसोर्शियम के साथ, जिसमें हम काम कर रहे थे फ्लड इफेक्टेड ख़वातीन के ऊपर। उसमें हमने ख़वातीन के राइट्स पे बात की, और PDMA जो प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट है, उससे हमने 11 नुकात पे मुश्तमिल डिमांड ड्राफ्ट प्रेजेंट किया। और ये जो ड्राफ्ट था ये हमने नहीं लिखा था, टीम ने, ये उन ख़वातीन से मिलने के बाद जो सिंध के मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट्स में फ्लड से इफेक्ट हुई थी, उसके बाद ये प्रेजेंट किया गया, जिसमें हमने ये बताया कि जी जब फ्लड आता है ना तो गवर्नमेंट कुछ चीज़ें इग्नोर कर देती है। आपके शेल्टर हाउसेस में हरेसमेंट के वाक़यात बहुत होते हैं, लेकिन आज तक गवर्नमेंट ने वहाँ पे वुमेन पुलिस ऑफिसर्स को तैनात नहीं किया। ठीक है। बहुत दफ़ा जब हमने उनसे डिमांड रेज की तो उन्होंने कहा जी हमारे पास इतनी ऑफिसर्स ही नहीं है। ओके अब एक औरत एक मर्द के साथ हैरेस भी हो रही है, उसको वो अपनी मुश्किल नहीं बता सकती, तो आपको चाहिए वहाँ लेकर जाएं। हमारे पास 50,000 ख़वातीन ने ऑन रोड साइड बेबी बर्ड्स की। कुछ बेबी बर्ड्स ऐसे हुई जब वो फ्लड आया और वो क्रॉस कर रही थी रिवर, तो वो बेबी डिलीवर हो गए और वो बह गए पानी में। उस वक्त तक उनके पास कोई लेडी डॉक्टर मौजूद नहीं थी। आपके शेल्टर हाउस में जहाँ ख़वातीन को रख रहे हैं वहाँ कोई लेडी डॉक्टर मौजूद नहीं है। हम इस बात को भी निगलेक्ट नहीं कर सकते कि जिन शेल्टर हाउसेस की आप बात करें वहाँ पे मेंटली चैलेंज ख़वातीन भी मौजूद है, उनको उसी 4-5 फैमिलीज के साथ रख दिया जाता है और उन इश्यूज को कैटर भी नहीं किया जाता। ठीक है। हमारे पास आपने बताया, अभी मैं बजट में भी सुन रही थी, नेशनल बजट में, कि जी नंबर्स ऑफ आपने जो है अपॉइंटमेंट्स किए हैं LHB के, LHWs के, लेकिन ड्यूरिंग फ्लड ये फौज कहाँ थी हमें नहीं पता। ओके कहीं नहीं थी। जो ख़वातीन मेडिसिन लेती हैं हेल्थ की और दूसरी चीज़ों की, वो जब डिसकंटिन्यू हो गई उनकी हेल्थ इश्यूज, उनकी इम्पैक्ट डिफरेंट तरीके से आ रहा था। ठीक है। तो हमने इन तमाम चीज़ों को प्रेजेंट किया, और सबसे जो बेसिक राइट था कि जी टॉयलेट तो मौजूद ही नहीं होती है औरत के लिए। बिल्कुल। इसी तो सिलसिले उस पे में हमने हम ये काम भी किया। जानना चाहेंगे कितना मुश्किल होता है फील्ड में काम करना, क्योंकि अनफॉर्चुनेटली पाकिस्तान में खासकर वुमेन के हवाले से काम करने में अनअवेयरनेस बहुत ज़्यादा है। मतलब अगर आप किसी को अवेयर करने के लिए, किसी की भलाई के लिए काम भी करें, तो पहला सवाल ये आता है कि भाई आपको क्या फ़ायदा मिल रहा है इस काम से, तो कितना मुश्किल होता है। हम मुश्किलात तो बहुत रेज करते हैं, हम उसकी अच्छी बातें रेज नहीं करते जो मुझे दुख देती हैं कि जी हम हमेशा मुश्किल की बात क्यों करते हैं, हम अच्छाई की बात क्यों नहीं करते। क्योंकि मैं 2011 के फ्लड से काम कर रही हूँ और मैंने ये देखा कि हम बात करते हैं कच्चे के डाकुओं की, हम वहाँ नहीं जाते। हमारे साथ जो बहुत सारे टीम मेंबर्स थे वो नहीं जाना चाहते थे और मुझे कहते थे मैडम का कुछ नहीं पता जी, कलाशनकोफ लेके लोग खड़े हैं वहाँ चली गई हैं। तो मैंने कहा उस वक्त वो हमें प्रोटेक्शन दे रहे थे क्योंकि उनकी फैमिली की रिलीफ के लिए हम वहाँ गए थे, उनकी मदद के लिए हम गए थे, वो आपको नहीं तंग करते। ठीक है। हम जब मुझे याद है कश्मीर में काम कर रहे थे, हमारा टेंट इंस्टॉल हुआ तो वहाँ पे हमारे पास कुछ कबायली लोग आ गए जिनके हाथ में प्रॉपर कलाशनकोफ्स थी और वो चाहते थे हम इसे बंद कर दें। लेकिन जब मैंने, और उस वक्त मेरी मदर भी साथ थी बाय द वे, जब हमने उनसे बात की और सारी चीजें डिस्कस हुई तो उस पूरे टेम्परेरी लर्निंग सेंटर्स को उस कबायली लोगों ने प्रोटेक्ट किया। और वहाँ कोई मतलब आप जब इस तरह के काम करने जाती हैं तो लोग वैसे बहुत डरते हैं कि हमारी जानों को खतरा है, लेकिन जब आप जाएं तो वहाँ के लोग आपको खुद ऑन करते हैं, उनकी प्रोटेक्शन दे रहे होते हैं क्योंकि वो उनके इलाके का, उनके एरिया के, उनके लोगों का काम है। मैं यहाँ पे ये भी बात करना चाहूंगी कि हम वडेरा सिस्टम के तो बहुत खिलाफ है, हम सब हैं, लेकिन एक चीज तो मैंने बहुत अच्छी देखी जब सांखर में हम काम कर रहे थे और हमने कहा कि जी बच्चे नहीं आते स्कूल, बच्चे नहीं आते, तो एक वडेरे थे, उनका नाम मैं भूल गई क्योंकि बहुत पुरानी बात है, उनके पास जब हम गए तो उनको हमने बताया कि जी बच्चे तो स्कूल में है ही नहीं। उन्होंने हमें बिठाकर समझाया देखिए कॉटन पिकिंग सीजन है, मैं किसी भी सूरत इन पेरेंट्स को मना ही नहीं कर सकता, मैं मना करूंगा ये फिर भी ले जाएंगे। ठीक है फील्ड में काम करने के लिए, ठीक है मैं आपके लिए ये कर सकता हूँ, मैं गारंटी लेता हूँ आप बजाय सुबह के दोपहर का स्कूल कर दें। आपके पास अगर एक भी बच्चा कम होना
तो मैं रिस्पॉन्सिबल इवनिंग शिफ्ट करते इवनिंग शिफ्ट करते हैं। वहाँ गवर्नमेंट ने कहा जी नहीं हम तो नहीं करेंगे। अच्छा, तो जहाँ एक फ्लेक्सिबिलिटी आती है वहाँ हमारी गवर्नमेंट रिलेक्टेंट हो जाती है, क्यों नहीं कर सकते हम, कुछ वक्त के लिए उसको फ्लेक्सिबल कर सकते थे ना। हाँ ठीक। या हम बिल्कुल ही स्टबन हो जाएंगे जी ये हमारे टाइमिंग है और हम नहीं कर, आपको हर सिचुएशन के लिए अपने आप को रेडी रखना पड़ेगा। अगर आप ये कहते हैं ठीक है। बच्चा क्यों जाके खेत में काम कर रहा है, इसको ठीक है। बिल्कुल मना कर दो, आप इसे नहीं अच्छा, कर आपने सकते। इतना ऑलरेडी काम भी किया है, इतना लिखा भी है, क्या बच्चों के लिए कुछ लिखा है, कोई किताब या कुछ बच्चों की एजुकेशन के हवाले से? बच्चों के लिए मैं एक किताब लिख रही हूँ जिसका नाम है चे की सवारी। उसमें चे से शुरू होने वाले तमाम वर्ड, ओके जैसे चे से चूंटी चीनी खाती है, ओके। तो इस तरह से क्राइमिंग वर्ड उसके अंदर होंगे। और ये नर्सरी आ गए इसमें बहुत हाँ ज्यादा। बहुत ज्यादा और बड़ा कॉम्प्लिकेटेड वर्ड जो है आपने सिलेक्ट किया है, ये चीनी चूंटी और हाँ, इस तरह तो उसको जब मैं लिख रही थी तो मैंने ये देखा कि जी चे चिड़िया बहुत हो गई, अब कुछ डिफरेंट आना चाहिए। तो मैंने इसमें लिखा चे से चिड़िया चावल चुगती है। ओके, तो ये वो सिर्फ एक सिंगल वर्ड नहीं है, पूरा क्राइम है, पूरा सेंटेंस है जो Okay. चे के अल्फाजों से एंड मिलकर दैट बना मेक्स है। सेंस आल्सो। और उसमें तो पूरा मेरे ख्याल से गाना वगैरह भी क्या बात है, क्या बात है। आज तो रैप का दौर चल रहा है। अच्छा, अब क्योंकि हमारा बिल्कुल मुख्तसर टाइम बचा है, लेकिन मैं चाह रही हूँ कि हमें, ज़ाहिर है आप लिखती भी है, शायरी भी करती है, अगर आपको कुछ याद है तो वांट टू एक ही Share. 2 लाइन ही याद है मुझे। हमारे पास वैसे टाइम भी मैं लिख रही थी लास्ट टाइम, ये टूटती चूड़ियों या झांझर की झनकार है, ये टूटती चूड़ियों या झांझर की झनकार है, कुछ तुम्हारी भी गलती है मैं खुशी की शामों में। अरे वाह, क्या बात है, बहुत खूबसूरत। और मेरे ख्याल से नेक्स्ट टाइम आपको हम जरूर दावत देंगे जब हम पूरा प्रोग्राम आपके हवाले से करेंगे और इसमें और ज्यादा आपकी शायरी भी आज हमारे पास डिफरेंट टॉपिक्स थे तो जरा टाइम हमारे पास कम रहा। वेरी ह्यूज प्रोफाइल एंड आई एम वेरी हैप्पी टू सी यू, एंड ये देख कर के हमारी औरतें किस तरीके से काम कर रही हैं और आप काफी लोगों को इंस्पायर करती होंगी। आई एम श्योर हमें देखने वाली काफी खवातीन है जो आपसे आपका सुनकर इंस्पायर होती होंगी कि जब ये कर सकती हैं तो मैं क्यों नहीं कर सकती। सो थैंक यू सो मच प्रतुल once again and I'm so sorry कि अगर आपको हम पूरा टाइम नहीं दे पाए क्योंकि हमारे जो प्रोग्राम का फॉर्मेट है उस हवाले से हमें चलना पड़ता है। इस्लामाबाद में स्पेशली कराची असांजे प्रोग्राम कुछ ॾींहंनि जे लाइ आयल आहिनि, इन करे असांजे प्रोग्राम में आहिनि, उम्मीद आहे असांजा लख थोराइता आहियूं ऐं छो जो प्रोग्राम जो टाइम बि हाणे समाप्त थिए पियो त असां पंहिंजे सिलसिले खे बि वाइंड अप कंदासीं ऐं वरी सुभाणे त वीकेंड हाणे त वीकेंड अची वियो आहे बाबा, हाणे असांजी छुट्टी थी वई आहे, असां हाणे सूमर ते तव्हां सां मिलंदासीं, पर वीकेंड ते ॿिया प्रोग्राम आहिनि। आवाज़ टीवी सां कनेक्टेड रहिजो ऐं अॼु जो प्रोग्राम काफ़ी ज़बरदस्त रहियो। जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जे ॾींहं ते ख़ासि तौर ते ख़्यालु कयो त पंहिंजनि घर भातियुनि सां टाइम घणो स्पेंड कयो ऐं उन्हनि सां सुठो रवैयो रखो, छो त वरी हाणे ईंदड़ वीकेंड ईंदो, वीकेंड ते ऑलरेडी हर कोई बिज़ी हूंदो आहे। वीकेंड जो प्लान लास्ट वीकेंड ते ई थी वेंदो मुबशर, त ईंदड़ वीकेंड ते असां छा कंदासीं? अगरि कंहिंखे पिकनिक ते वञिणो आहे, कंहिंखे फैमिली डिनर्स करणा आहिनि, कंहिंखे कंहिं दोस्त सां मीटअप करणो आहे, त हिकु हफ़्तो अॻु में ई प्लान थी वेंदो त बाबा नेक्स्ट सैटरडे संडे ते असां इहो कंदासीं। सो तव्हां बिल्कुलु पंहिंजो वीकेंड इंजॉय कयो, असांखे इजाज़त ॾियो, ईंदड़ हाणे सूमर ते इंशाल्लाह जेको आहे तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।